अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोब जुणो जी दौलतपुर जे पोरियत ज़ाहिदा उमरानी ते टाउन चेयरमैन ऐं यूनुस उमरो ऐं ॿियनि बाअसर पुलिस ऑफिसरनि पारां चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ काज़ी मदनी मज़दूर इताद मीर मौला बख्श ऐं नौजवान इतिहाद अयाज़ पीरज़ादो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी कई वई, जॾहिं त पोरियत ज़ाहिदा उमरानी तां कूड़ा केस ख़त्म करे इंसाफ़ ॾियारण जो पिणु मुतालबो कयो वियो। वधीक ॾिसूं था A4 जेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर मोब जुणो जी हीअ रिपोर्ट। अगर असां न मुंहिंजो केनो मञियो त तव्हां जा खसे छॾींदुसि, तव्हांजा मर्द वधाए छॾींदुसि, उन्हनि खे हाफ फ्राई कराए छॾींदुसि। माना असांखे धमकियूं त ॾेई दाख़िल कई अथनि असां ते त मतिलबु इन्हनि रेड कंदा, अॼु चवनि पिया पुलिस ईंदी तव्हांजे घर, पर असां बेकसूर भले असांजे घर जी जांच कनि, असांजे घर में का अहिड़ी शइ न आहे। असीं ग़रीब ऐं 5 रुपए गिरह खाइण वारा, भले हिन में सुबुह त लोन जा पिया अथव, असांजी हर शइ जा असां लोन कढाई आहे बैंक मां 3 हंधा, मुंहिंजी अमीअ जी लोन थी हले। त दौलतपुर जो मज़लूम पोरियत ज़ाहिदा जो आवाज़ उथारण ते असांजा सहाफ़ी सोशल वर्कर जंहिंमें गुलाम रसूल रिंद ऐं असद सुमरो जेको सहाफ़ी आहे आवाज़ उथारण तां चेयरमैन पारां मुसलसल धमकियूं कूड़ा इल्ज़ाम हया पिया वञनि। मूंसां गॾु हिन मौजूदु आहे सहाफ़ी असद सुमरो, अचो त हिन खां तफ़सील पुछो। असद, तव्हां मुसलसल हिन मामले जो आवाज़ पिया उथारियो, पोइ तव्हां ते कूड़ा इल्ज़ाम ऐं किरदार कुशी सोशल मीडिया ते तव्हां जी ऐं गुलाम रसूल रिंद जी कई पई वञे, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असां पहिरें ॾींहं खां जीअं सोशल मीडिया ते असांजे पोयां वावेला मचाए छॾी आहे। टाउन चेयरमैन ऐं उनजे साथारी दौलतपुर जे जेका मज़लूम औरत आहे अमा ज़ाहिदा, उनजो जेको असां आवाज़ उथारियो, उन ते दौलतपुर टाउन चेयरमैन मच्छर जी आपे मां ॿाहिरि निकिरी ऐं असां ते कूड़नि खे इल्ज़ाम आया। टाउन चेयरमैन जा हुनजा वाठा चमचा उनजा वाठा ऐं जेके उनजा साथारी आहिनि उहे, ऐं उहे पाण ब्लैकमेलर आहिनि ऐं उन्हनि नाल असां ते इल्ज़ाम आया ब्लैकमेलिंग जा ऐं भताखोरी जा, जिन वक़्तु उन्हनि वटि सबूत बि न आहिनि। एसे जो दौलतपुर वटि जॾहिं असांजूं ॻाल्हियूं थियण लाइ आयूं त हू ॻाल्हियुनि में उन वक़्तु न आया। असां हितां जे मौजूदा MPA सरदार ख़ान मोहम्मद डायरी ऐं अॻूणो सूबा सलाहकार इस्माइल डायरी बि उन्हनि खे काफ़ी मरतबा उन्हनि खे चयो त बाबा ॻाल्हियुनि लाइ अचो, हू ॻाल्हियुनि लाइ न आया। ऐं हुननि असां ते जेके इल्ज़ाम आया आहिनि उन्हनि जी को बि सबूत उन्हनि वटि न आहे। उन्हनि वटि जे सबूत हुजे त हू सबूत खणी अचनि। असां SSP तनवीर तुंजे खे बि चयोसीं त सबूत हुजनि, असीं गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियूं, असीं अरेस्ट थियण लाइ तयारु आहियूं, असीं सिलेंडर कंदासीं पंहिंजो पाण खे। ऐं असांजे मथां जेके बेबुनियाद इल्ज़ाम आया पिया आहिनि मूं मथां ऐं गुलाम रसूल रिंद मथां कूड़ी NC दाख़िल कराई। असां एसे जो दौलतपुर जे लाइ बि चऊं था त एसे जो दौलतपुर इंक्वायरी करण खां बग़ैर असांजे मथां कूड़ी NC दाख़िल कराई, उनजी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां पूरे सिंध जे सहाफ़िन खे बि चऊं था त हीअ इंक्वायरी करे साफ़ शफ़ाफ़ नमूने सां हिननि जो जेको ड्रामो रचायल आहे चोरीअ जो, चोरी न आहे, हिननि जो ड्रामो रचायल आहे। ऐं हीअ बेवा हिननि जे घर में कमु कंदी हुई, जे हिननि जे घरां कमु करणु छॾियो अथसि त उन ते हिननि ड्रामो रचाए उन ते केस दाख़िल करण जी कोशिशि कया। ऐं हींअर हिननि जे घरनि ते पुलिस जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं ऐं हिननि खे नालो हाफ फ्राई फुल फ्राई करण जूं धमकियूं बि ॾिनियूं वञनि। असां उनजी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कया। जेका ग़रीब मिसकिन बंगलनि ते कमु करे थी वॾेरनि कूड़नि केसनि में फासायो आहे, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असांजो चवणु आहे त ग़रीब सां इंसाफ़ थियो वञे, कूड़ा केस इन्हनि ते थिया वञनि, इन जे लाइ इंसाफ़ थियो वञे। असां इन जे लाइ मज़दूर सभु थिया आहियूं त इंसाफ़ थियो वञे। जी, मां तालका काज़ियम जो जनरल सेक्रेटरी मज़दूर हितां तालका काज़ियम जनरल सेक्रेटरी उस्ताद मीर मौला बख्श पियो त इहे जेको ज़ाहिदां ते केस कया विया आहिनि, इहे पोरियत आहे, इहा मज़दूरी कंदी आहे घरनि में, वीचारी तांव धोई टिकर धोई पंहिंजे औलाद जो पेट पारींदी आहे। पर ज़ालिम जेके उतां जो चेयरमैन आहे सूमरो, हाणे उन्हनि चोरीअ जा इल्ज़ाम हणी हिन खे जेको आहे सो ख़ुदकुशी मजबूर कयो आहे। ऐं हुन जूं नियाणियूं हुन बासर वटि वयूं बि आहिनि क़ुर शरीफ़ खणी मेड़मेंट थो करे त असांजी माउ कोन कयो आहे, तव्हां बश कयो। पोइ बि उनजे बावजूदि हुन जेको आहे सो हुननि ते FIR कराई आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में हुननि जी मज़म्मत कयूं था ऐं आला उहिदेदारनि खां मुतालबो कयूं था त हिननि जी इंक्वायरी कराए ऐं कूड़ ऐं सच खे ज़ाहिर कयो वञे। वज़ीर आला सिंध, DIG सिंध ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं जेको आहे सो SP नवाब शाह खे मुतालबो कंदासीं त हुननि सां इंसाफ़ कयो वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां अयाज़ अहमद पीरज़ादो, नौजवान इतिहाद जो अॻुवाण दौलतपुर जो। जीअं त काफ़ी ॾींहंनि खां 15 ॾींहंनि खां असांजो मुसलसल एहतजाज हले पियो। ज़ाहिदा उमरानी हिकिड़ी पोरियत आहे जेका 20 सालनि खां मुसलसल घरनि में पोरियो करे थी। पंहिंजे मुड़ुस जे फ़ौत थियण खां पोइ ॿिनि न्याणियुनि जी जेको आहे सो हुनजे मथां ज़िम्मेवारी आहे, जंहिंजी पोरियो करे जेको आहे सो हुन सभु हुननि जा फ़र्ज़ पूरा कया। नाक हिकिड़ो ज़ालिम असां ॾे आहे चेयरमैन मोहम्मद यूनुस सुमरो, नाक हिकिड़ो चोरीअ जो हुनजे मथां FIR दाख़िल कराई अथसि
FIR दाख़िल कराइण खां पहिरियां हथा कि जॾहिं हिननि चोरीअ जो इल्ज़ाम हयो आहे अमा ज़ाहिदा उमराणीअ ते त उन चोरी इल्ज़ाम खां पोइ उन जूं नियाणियूं क़ुर शरीफ़ खणी सफ़ाई बि ॾेई चुकियूं आहिनि। सफ़ाई ॾियण खां पोइ बि धमकियूं ॾेई FIR उन जे मथां दाख़िल कराई वई आहे दौलतपुर थाणे ते। हथा कि उन FIR दाख़िल थियण खां पहिरियों इन इल्ज़ाम जे करे हुन ख़ुदकुशी कई आहे, जंहिंजा दौलतपुर जा सभई शहरी शाहिद आहिनि। तमामु हिकिड़ी जीअं नाइंसाफ़ी थिए पुलिस एहलकार गुलाब ओठे जे तरफ़ां ऐं बासर MPA जे सेक्रेटरी मास्टर गुलमोहम्मद ओठो जे तरफ़ां तमामु हिकिड़ी हिन सां बेवाजिबी कई पई वञे। को बि असांजी दांह ॿुधण जे लाइ तयारु न आहे कि असांजो मुतालबो इहो ई आहे आला अख़्तियारियुनि खां। मां SSP तनवीर अहमद तुनियो साहब खां ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज़ शेख सां अॻे बि प्रेस क्लब दौलतपुर जे फोरम तां इहो ई मुतालबो कयो त साईं बराए महिरबानी ईमानदार को ऑफिसर मुक़ररु कराए तव्हां जांच करायो, पर हिन महिल ताईं का बि जेको आहे सो अहिड़ी जांच वग़ैरह न थी आहे। जेका FIR दाख़िल थी आहे उन मां असां अमर जो ज़ामिन सेशन कोर्ट नवाब शाह उनखे जेको आहे ज़ामिन बि उनजो मंज़ूरु कयो आहे। उन जे बावजूद बि गुलमोहम्मद ओठे जे तरफ़ां जेके असीं नौजवान इत्तेहाद जा जेके दोस्त आहियूं या असांजा जेके ॿिया सहाफ़ी सोशल वर्कर दोस्त आहिनि उन्हनि खे कूड़नि केसनि जूं मुसलसल धमकियूं ॾियनि पिया। हिन वक़्तु बि एहलकार गुलाब ओठो जे तरफ़ां असांखे मोतमार धमकियूं मिलनि पियूं, कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं मिलनि पियूं। बासर गुलमोहम्मद ओठो जे तरफ़ां असांखे धमकियूं मिलनि पियूं। हथा कि इन्हनि सभिनी शयुनि जा जेके सबूत आहिनि उहे असां सबूत बि पेश करे चुका आहियूं वॾनि ऑफिसरनि वटि। मां हींअर प्रेस क्लब काज़ी अहमद जे फोरम तां पुरज़ोर अपील कयां थो, वरी बि हथ बंदी आला इख़्तियारियुनि खे खुदारा हिन बेवा मज़लूम ॿुढड़ी अमा ज़ाहिदा उमराणीअ सां इंसाफ़ कयो वञे, जेका हिन ते नाहक हिकिड़ी कूड़ी FIR कटराई आहे यूनस सुमरे, जंहिंजे करे हुन ख़ुदकुशीअ जी कोशिशि कई आहे। उन ते नोटिस वठी जेके बि ज़िम्मेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। मां पुरज़ोर अपील कयां थो SSP नवाब शाह तनवीर अहमद तुनियो साहब खे, मज़हर नवाज़ शेख साहब खे, ॿियूं बि जेके सियासी समाजी तंज़ीमूं धुरियूं आहिनि तालके काज़ी अहमद जूं, मां उन्हनि खे बि हथबंदी अर्ज़ु कयां थो त अगरि जे हिननि सां इंसाफ़ न थियो त असां नवाब शाह प्रेस क्लब, हैदराबाद प्रेस क्लब, कराची प्रेस क्लब ताईं वेंदासीं। इंसाफ़ मिलण ताईं मार्च करे न वेहंदासीं। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।